सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब भाइरो दोस्तों दिल जी मोहब्बत सां बाआवाज़े बुलंद मदीने जे मीर आमिना जे लाल ते कबीरो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सहाबा तो सहाबा थे जिनकी शब रोज ईद होती थी। ता सुभान अल्लाह कयो, मां इंशाअल्लाह मुख्तसर मिनटन जे अंदर खत्म करे हलियो वेंदुम। सहाबा तो सहाबा थे जिनकी शब रोज ईद होती थी। खुदा का फजलो करम शामिल था, नबी की दीद होती थी। मौला अबू बकर सिद्दीक जो शान तो बुधाया मुझी अम्मा आयशा सिद्दीका साइणती फरमाए, जडे मुझो दिलबर नबी मेराज वारी रात खां मोटी आयो, मुखे चए आयशा जी आका चौन सुभान अल्लाह। आयशा अज समुंड जोश में आ, आयशा जिक खपे मां मोहम्मद खां घुर त मां तोखे ॾियां, चौन सुभान अल्लाह। मुझी अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा फरमायो, साईं मोकल मिले त पंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक खां पुछी अचां, कहिड़ो सिद्दीक अकबर जंहिंजे बारे में मुझे दिलबर नबी फरमायो, ओ दुनिया वारो मां हर सहाबी जा थोरा दुनिया जे अंदर लाथा थम, लेकिन अबू बकर सिद्दीक उहो हुआ जंहिंजा थोरा मां मोहम्मद भी लाए न सघियो आहियां। मुझे बदिरां मैदान क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो रब अबू बकर सिद्दीक खे जन्नत अता करे उहो मुझे बदिरां थोरा लाईंदो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिक भेरे मके जे अंदर वॾो कहत थी वियो, वॾो डुकर थी वियो। काफर मुखे कत्ल करण जे लाइ नऊज़ बिल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कत्ल करण जे लाइ अॻिते वधिया, तलवारियूं उगाड़ियूं करे, लेकिन कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक तां पंहिंजा ॿई हथ मुबारक खोले करे काफरनि खे चवे थो, ओ काफिरो, ओ ज़ालिमो, ओ बाग़ियो, मुहम्मद मुस्तफ़ा खां पोचण खां अवल तव्हांखे अबू बकर सिद्दीक जी लाश खां गुज़रणो पवंदो। उन अबू बकर सिद्दीक जे शान ॾे त नज़र करना। अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुझे दिलबर नबी जी घरवारी हज़रत अबू बकर सिद्दीक ॾे आई, चवण लगी, साईं बाबा अज हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त आयशा मुखां जिक वणी घुर त मां मोहम्मद तोखे ॾियां। हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो, मुझी धीअ अज ॿ कम तो ॿुधाए जेके हित भी कम अचनी त हुत भी कम अचनी, चओ न सुभान अल्लाह। ॿुधायां तू सुभान अल्लाह कर त मां उहे ॿई कम ॿुधायां। मुझे दिलबर नबी हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो, आयशा आयशा चंजी बाबा आयशा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछ, जेको मेराज वारी रात तहां बिनी जे विच में अकेलाए में जेका ॻाल्हि थी उहा मां आयशा तय्यबा ताहिरा खे ॿुधायो, चओ न सुभान अल्लाह। हज़रत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हज़रत अबू बकर सिद्दीक जी न्याणी जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आई, चवण लगी, साईं बाबे खां पुछा करे आई आहियां। बाबे चयो आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहा ॻाल्हि पुछ जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में मेराज वारी रात थी। नबियन जे नबी फरमायो, वाह सिद्दीक जहिड़ो पाण तहिड़ी तुंहिंजी न्याणी आहे, चओ न सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी फरमाए, आयशा चंजी आका आयशा जे कदे पुछण चाहे थी तो उहा ॻाल्हि ही थी, मेराज वारी रात मुखे अल्लाह ॿुधायो हो, अल्लाह मुखे चयो हो त जेको ॿिन टुटल दिलनि खे पाण में हीअं मिलाईंदो बिना हिसाब किताब जन्नत में हलियो वेंदो, चओ न सुभान अल्लाह। अॼु यार सच ॿुधाए जो ही अल्लाह जो क़ुरान अॻियां पियो अथव, असां घणनि खे मिलायो आहे कंहिंखे ऐं टोड़ियो घणनि खे आहे, सच ॿुधाए।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी जॾहिं पंहिंजे बाबे ॾे आई चवण लगी बाबा हीअ ॻाल्हि आहे मुंहिंजे दिलबर नबी हीअं फरमायो आहे तव्हांजे दिलबर नबी पूरी आलम जे दिलबर नबी फरमायो आहे मेराज वारी राति हीअ ॻाल्हि थी त जेको ॿिनि टुटलनि दिलनि खे पाण में हीअ मिलाईंदो त बिना हिसाब किताब जन्नत में वेंदो त कुर्बान वञा जनाबे अबू बकर सिद्दीक़ जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया अमा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी बाबा रो छो था ही त ख़ुशी जी ॻाल्हि हजरत अबू बकर सिद्दीक तो चवे आयशा रोवा इन जे करे थो छो जो मूंखे ॿियो पासो भी नज़र तो अचे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको ॿिनि टुटलनि खे पाण में मिलाईंदो उहो बिना हिसाब किताब जन्नत में वेंदो ओ आयशा मां रोवा इन जे करे थो मत मां अबू बकर सिद्दीक जे करे कंहिंजी दिलि टुटी न हुजे मां कहिड़ी तारीफ़ कयां सहाबा जी खुदा जी ज़ात जो कसम आहे ऐं नज़र त कर हज़रत उमर जे शान ते पोइ मूंखे चवण ॾे न आका मेरे सिद्दीक भी आका मेरे उस्मान भी चओ न सुभान अल्लाह आका मेरे सिद्दीक भी आका मेरे उस्मान भी आका मेरे सिद्दीक भी आका मेरे उस्मान भी एक तरफ मौला अली एक तरफ मौला उमर मौन उमर जी केड़ी वखाण कया जे उमर जी हुकूमत में उहा माई सोन सां सिंगार जी गुजरंदी ही और मां उन अमीर उमर जो केड़ो जिक्र कया जे जी दौरे हुकूमत में के शीय के ताकत नहीं त बकरियत ते हमलो करे मां उन अमीर उमर जो केड़ो जिक्र कया खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों अज खां 1400 साल अवल हजरत उमर जी हुकूमत हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जे टाइम ते जो बेस बदलाए करे हिकड़े सहाबी जे दर ते पहुतो मां बस यो वाक़ियो बुधाए खत्म थो कयां पर तू सुभान अल्लाह कर त मां यो वाक़ियो बुधाए यकीन दिल सां बुधंदे अल्लाह जो कसम तुजू रड़ियूं निकरी वेंदियूं चीखूं निकरी वेंदियूं हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बादशाही लिबास लाहे पुराणो लिबास पाए केंजे दर ते पहुतो बुधाया हजरत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु तू असा जो भी हिकड़ो राजदार हुंदो आ जेके असा पांजी दिल जूं गालियूं बुधाईंदा हुंदो आ साईं ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राजदार केर हो चओ न सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राजदार हजरत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु चओ न सुभान अल्लाह हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरवाजे ते हजरत जनाबे अमीर उमर आयो दरवाजे ते दस्तक ॾिनई अंदर आवाज आयो मन तकल बाब केर जे अना उमर चओ न सुभान अल्लाह हजरत अमीर उमर तो चवे दरवाजो खुली वयो हजरत हुज़ैफा तो चवे मां ॾिठम त अमीरुल मोमिनीन जनाबे अमीर उमर बीठो आ मां चुम साईं रात जो काफी हिस्सो गुजरी वयो आ साईं अध रात थी वई आ केड़े कम तहां के सतायो जो मां ॾे आया हो मां गरीब ॾे आया हो साईं मां के हुकुम कयो आ मां हुज़ैफा पांजन बच्चन सूदो तहां जे अग्या हाजिरी भरिया हां हजरत अमीर उमर जनाबे अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवेस तो हुज़ैफा कम तो में मुंजो होयो तुंजो मुंह में न होयो इन जे करे मां अमीर उमर तुंजे दरवाजे ते आयो आ हजरत हुज़ैफा चयो साईं अचो अंदर वियो दरवाजो बंद थी वियो हजरत अमीर उमर के चवे तो साईं शा गाला चे साईं शा गाला हजरत अमीर उमर चवेस तो हुज़ैफा तू हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राजदार आ चे जी अमीरुल मोमिनीन चे हुज़ैफा माखे यार अमीरुल मोमिनीन न चओ अज मां अमीरुल मोमिनीन न तुझे दरवाजे ते सिर्फ उमर बिन खत्ताब बणजी आयो आ चओ न सुभान अल्लाह चे हुज़ैफा यार हथ तो बधाए हिकड़ी गाल तो पुछाए सच बुधाए जाए चे छो शर्मिंदा था जो अमीरुल मोमिनीन केड़ी गाल आ बुधायो चे हुज़ैफा सच बुधाए जाए तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राजदार आ न चे जी साईं हुज़ैफा तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतरो राजदार आ हुज़ैफा जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के ऐं मदीने में जेके मुनाफिक आ न उनन जा नाला चिट्ठी ते लिखराए करे हुज़ैफा उहा चिट्ठी भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे दिनी ही हुज़ैफा कसम थी अल्लाह जो हुज़ैफा सच बुधाए जाए उन चिट्ठी में मुनाफिकन जा नाला आहिन हुज़ैफा सच बुधाए जाए उन मुनाफिकन में मां अमीरुल मोमिनीन जनाब उमर जो नालो त नाहे आहे भी अशरा मुबशरा मां
हज़रत हुज़ैफ़ा बिन मालिक चवे थो मां पंहिंजे अब्बे मालिक जी वफ़ात ते एतिरो न रुनो हुअमि ओ दुनिया वारो जेतिरो हज़रत उमर जे इन लफ़्ज़नि ते रुनो हो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत हुज़ैफ़ा तो चवे अमीरुल मोमिनीन मां कॾहिं हुज़ूर खां न ॿुधो हो, न सोच में न फ़िक्र में, न हज़रत अबू बकर खां, न हज़रत उस्मान खां, न अशरा मुबशरा मां, न कंहिं बि सहाबी खां त हज़रत अमीरुल मोमिनीन जनाब उमर मुनाफ़िकनि जी लिस्ट में आहे। पर हा हज़रत अमीरुल मोमिनीन मां हुज़ूर खां इहो ज़रूर ॿुधो हो त जेकॾहिं मूंखां पोइ को नबी हुजे हा दुनिया वारो उहो ॿियो को न हुजे हा, उहो जनाब अमीरुल मोमिनीन हज़रत उमर हुजे हा। पो मुखे चवण देना मां बाद खत्मुल मुरसली कोई नबी आना नहीं। सुभान अल्लाह कर मुझे आखिरी लफ्ज है मां बाद खत्मुल मुरसली कोई नबी आना नहीं। ये सिलसिला चलता अगर, ये सिलसिला चलता अगर एक नबी होता उमर। दुनिया वारो ही मुझा लफ्ज़ न हिन कायनात जे दिलबर नबी जा लफ्ज़ हिन। जेकॾहिं मूंखां पोइ को नबी हुजे हा त उहो जनाब हज़रत अमीर उमर हुजे हा। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। वाखिर दावना।